हैदराबाद एंटी करप्शन सेंट्रल कोर्ट ॻोठाणनि खे रोज़गार सांघी सऊदी अरब ओमान बहाने 17 लाख रुपयनि जे फ्रॉड वारे केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 3 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। स्पेशल जज एंटी करप्शन सेंट्रल शगुफ्ता ए काका जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी खे 11,90,000 रुपया ॾंड बि अदा करण जो हुकुम ॾिनो। अदालत जांच में लापरवाही करण ते FIA डायरेक्टर खे हुकुम ॾिनो त केस जी जांच ऑफिसर ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वञे। जुलाई 2022 ते FIA क्राइम सर्कल हैदराबाद हाल जे ॻोठ मलूक ख़ान लगारी जे रहवासी ॻोठाणनि जी फरियाद ते केस दाख़िल कयो हो। केस में तालिब हुसैन लगारी अमीन ॼाणाए त जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी रोज़गार सांघी सऊदी अरब मोकिलण लाइ फी माण्हू खां 1,70,000 रुपया वरिता हुआ। 10 ॼणनि गॾिजी केस 17 लाख रुपया रक़म ॾेई पर जवाबदार साणस फ्रॉड करे फरार थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।